बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में खुश आमदीद। आहियां इरफान महबूर। अॼोके लीगल ओपिनियन में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि मामलनि जी, या पाण खणी चऊं त उहे मसला ऐं उन्हनि सवालनि जा अव्हां खे जवाब ॾींदासीं जेके तक़रीबन हर ॾींहुं आम माण्हू जे ज़हन में जनम वठनि था, या तव्हां रोज़मर्रा जी ज़िंदगी में उन्हनि मसलनि या उन्हनि सवालनि जा जवाब ॻोल्हण जी कोशिशि कयो था। इन हवाले सां असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे नौजवान कानूनदान आहिनि मोहम्मद नवाज़ डायरी साहब। डायरी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं बिना कोई टाइम वेस्ट करे, छो जो पाण ऑलरेडी देरि थी विया आहियूं अचण में, पाण जेके सवाल आहिनि उन्हनि जी तरफ़ खां ईंदासीं। रेंडमली जेका क्वेश्चनिंग थींदी आहे, जेके आम माण्हू सोचनि था या उन्हनि जा जेके मसला आहिनि, पाण उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। स्टार्ट पाण वठूं था प्रॉपर्टी खां, छो जो प्रॉपर्टी अहिड़ो हिकिड़ो मामिलो आहे जंहिंमें आम माण्हूअ खे तमामु घटि आगाही आहे, ऐं इन घटि आगाही जे करे पोइ मसला मसाइल पैदा थियनि था, जेके असांजे अदालतुनि जो जेको हाल आहे उन हिसाब सां वरी पीढ़ियूं ॿ टे पीढ़ियूं उन्हनि केसनि खे लोड़नि थियूं या उन्हनि मामलनि में उलझी वञनि थियूं। सो प्रॉपर्टी ते जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त सभ खां पहिरियां ज़हन में हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे इनहेरिटेंस प्रॉपर्टी। इनहेरिटेंस प्रॉपर्टी छा हूंदो आहे, सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधायो, ऐं ओवरऑल जेके तव्हां सम्झो था त पॉइंट्स तमामु घणा ज़रूरी आहिनि माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ, उहे बि तव्हां उन में एड करे छॾिजो। वॾी महिरबानी इरफान साहब, तव्हांजे प्रोग्राम यकीनन असांजे लाइ इन हवाले सां बि टफ आहे त जेको इहो तव्हां पूरो डिज़ाइन कयो आहे उन में मुख़्तलिफ़ क़ानूननि ते ॻाल्हाइणो आहे, ऐं हिकु मिंट जे सवाल में पूरो कानून सम्झाइणो आहे ऐं पूरो कानूनी पहलू रखिणो आहे, त मुंहिंजे लाइ बि यकीनन थोरो मुश्किल आहे, पर कोशिशि कंदासीं त व्यूअर्स ताईं पंहिंजो ओपिनियन सही तरीक़े सां पहुचायूं, न कि वकील जी हैसियत सां, पर आम माण्हू जी हैसियत सां उहो सम्झी सघे कि कानूनी पेचीदगियूं छा आहिनि। छाकाणि जो कानून सभिनी लाइ आहे ऐं कानून ताईं सभिनी खे दस्तरस हुजणु घुरिजे, पर असांजे थोरा अणॼाणाईअ में जेके कयल मामला हूंदा आहिनि, अणॼाणाइल में कयल हर जेके ग़लतियूं हूंदियूं आहिनि, उहे असांखे कानूनी तौर ते ॾोही साबित करे वेंदियूं आहिनि। उनजे लाइ अॼु जेको कानून आहे उहो अॼु जो प्रोग्राम तव्हां डिज़ाइन कयो आहे। वॾी महिरबानी, तव्हां असांखे इनवाइट कयो हिन प्रोग्राम में। प्रॉपर्टी हिकिड़ो वॾो अहम सेगमेंट आहे ऐं अहम शइ आहे, ऐं प्रॉपर्टी जा जेके जहिड़ा या प्रॉपर्टी जा मसला तमामु पुराणा आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो असांजो सुठो कानूनदान आहे, सीनियर कानूनदान, उहो हिकिड़ी ॻाल्हि चवंदो त प्रॉपर्टी डिस्प्यूट इज़ द मदर ऑफ ऑल डिस्प्यूट्स। प्रॉपर्टी ते डिस्प्यूट थिए थो, बनीअ ते थिए थो, प्लाट ते थिए थो, घर ते थिए थो, पोइ उहो फायरिंग थिए थी, पोइ क्रिमिनल केस थी थो वञे, पोइ रिकवरी थिए थी, पोइ एग्रीमेंट थिए थी, पोइ मतिलबु मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि प्रॉपर्टी, वरी अटैच थिए थी प्रॉपर्टी, त माना हीअ प्रॉपर्टी हिकिड़ी डिस्प्यूट जेको आहे उहो मदर ऑफ ऑल डिस्प्यूट्स आहिनि इन लॉ। त प्रॉपर्टी में हिकिड़ो त इनहेरिटेंस प्रॉपर्टी, सूरह निसा में हिनजो ज़िक्र आहे त इनहेरिटेंस प्रॉपर्टी कंहिंखे ऐं कीअं डिसबर्स थींदी। उन में जेके हिकु धीउ जो जेको हिसो आहे उहो अधु ईंदो आहे प्रॉपर्टी में, ऐं जेको पुट जो हिसो आहे उहो यकीनन 1/3 ऐं 1/2 इनहेरिटेंस खे असां मोरूसी चई सघूं था। मोरूसी ख़ानदानी जेका विरासत आहे, जंहिंमें जेकॾहिं का ख़ानदानी को हाउस होल्ड आहे, उहो ओनर ऑफ द प्रॉपर्टी आहे, उहो फोत थी वञे थो, त उनजो तरीक़ेकार आहे कि डिसबर्स कीअं करणी आहे। सभ खां पहिरियां त उनजो जेको डेथ बेड आहे, उनजा एक्सपेंसिस जेके आहिनि उहे इनहेरिटेंस प्रॉपर्टी मां कढणा आहिनि। उन खां पोइ छा थींदो आहे, डिस्प्यूट शुरू थी वेंदो आहे त हीउ मूंखे हिसो ॾियो, हीउ मूंखे हिसो ॾियो। पर जॾहिं त ख़ानदानी तौर ते, क़ानूनी तौर ते, शरई तौर ते जेको माण्हू फोत थी वियो आहे, उनजी जेका विरासत आहे, उनजे बचनि में जेका थींदी, उन में पहिरियों डेथ बेड जो एक्सपेंसिस जेके ख़र्च आहे उहो बीमारी जे बिस्तर खां वेंदे, एम्बुलेंस खां वेंदे, तदफ़ीन खां पोइ टिजो थींदो आहे, चालीहो थींदो आहे, इहे सभु ख़र्च कढणा आहिनि। हिते मतिलबु असां ॾाढो अफ़सोसनाक सूरत हाल आहे कि फोत थियो न आहे ऐं उते विढ़नि पिया प्रॉपर्टी ते। पहिरीं ॻाल्हि त इहा असांखे जेका उहा प्रॉपर्टी में कढणी आहे। उन खां पोइ सेकेंड जेका पहिरां अचे थी त छा जेके डिसीज़ड आहे उनजी का रियल का रेंट का अहिड़ो अमाउंट को कर्ज़ जेको आहे उहो त न आहे, उहो उनखे डिस्पर्स करिणो आहे, उहो कर्ज़ कढणो आहे। कर्ज़ खां पोइ जेका उहो घरवारी जो हिसो कढणो आहे, पुटनि जो हिसो कढणो आहे, धीअनि जो हिसो कढणो आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं उनजो वालिद हयात आहे त उनजो हिसो कढणो आहे, ऐं पोइ पूरी जेका प्रॉपर्टी डिसबर्स थींदी आहे। हिकिड़ो पहलू इहो आहे। ॿियो पहलू प्रॉपर्टी में वरी असां अचूं था त अॼुकल्ह जी जेके इन्वेस्टमेंट थिए थी, मुख़्तलिफ़ नौजवाननि खे, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, कुझु बिल्डर्स, कुझु माण्हू चवनि था बाबा त फलाणी जॻह ते सोसाइटी ठाही आहे, तव्हां अची इन्वेस्ट कयो, फलाणी जॻह ते प्लाट आहे उन ते इन्वेस्ट कयो, या वरी हिते कराची में त वरी मुख़्तलिफ़ फ्लैट्स ठहंदा, रोज़ असां उन केसिस में अपीयर थियूं पिया, त उन फ्लैट्स ठहनि पिया, हीअ फ्लैट आहिनि ऐं जेके आहिनि उहे असां खपायूं पिया।
त जॾहिं बि तव्हां प्रॉपर्टी में इन्वेस्ट कयो त कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखो, इहो तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे प्रॉपर्टी मैटर्स में। नंबर सभ खां पहिरीं जेका तव्हां जंहिं माण्हू खे इन्वेस्ट करे प्रॉपर्टी में त उनखे इन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त छा जंहिंसां मां पार्टनरशिप करणु वञा पियो, जंहिंखां मां वठणु वञा पियो प्लाट, छा उहो ऑथेंटिक आहे, उनजी छा इरेगुलरिटी त न आहे, छा उन जेको हीउ प्लाट आहे उहो उनजे नाले ते आहे, नंबर 1। नंबर 2, छा इहो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां अप्रूव थियल प्लान आहे, नंबर 2। नंबर 3 इहो आहे त छा ही एसोसिएशन ऑफ बिल्डर्स ऐं डेवलपर्स जो मेंबर आहे, नंबर 4 छा ही जेको असां खां अमाउंट वठे पियो 50 लख 50 लख करोड़ 2 करोड़ जेके बि आहिनि, छा ही उन इख्तियार रखे थो त एतिरो कमु करे सघे। उहो पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल तव्हांखे कैटेगरीज़ ॾींदी आहे ABC, त केतिरो कमु करे सघो था, केतिरो तव्हां एक्सपेंड करे सघो था। उन खां पोइ तव्हां उन जॻह ते वञी इन्वेस्ट कयो। पर थींदो छा आहे जो बिल्डर्स हिकिड़ी नंढड़ी कैंप ऑफिस लॻाए चवंदा आहिनि, इहा पोइ जेकी ज़मीन आहे न, या 30 एकड़ या 50 एकड़, इहा सॼी मुंहिंजी आहे। ऐं अच्छा, असां में माण्हू बि आम माण्हू एतमाद करे उन बिल्डर खे पैसा ॾेई छॾींदो आहे, ऐं पोइ ख़बर पवंदी आहे ॿिए ॾींहुं उन दुबई जी फ्लाइट पकिड़े छॾी, या उन को फ्रॉड करे छॾियो, या उहे माण्हू न, त उन जेका बिल्ड, ऐं उन खां पोइ कोशिशि इहा करणु घुरिजे त सेकेंड पार्टी सां न मिलणु घुरिजे, फर्स्ट पार्टी सां मिलणु घुरिजे। फर्स्ट कयो तव्हां फैसल बिल्डर्स, या असां चवंदा इरफान बिल्डर्स जे नाले सां हिकिड़ी कंस्ट्रक्शन कंपनी आहे, त हाणे बजाए जो तव्हां उन मैनेजर ऐं फ्रंट डेस्क वारे सां उन्हनि खे हू इज़ द बिल्डर, हू इज़ द ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी मिलायो असांखे, छाकाणि इन्वेस्ट कयूं पिया असां, उन सां मिलो, उनजी ऑथेंटिसिटी चेक कयो, उनजे डॉक्यूमेंट्स चेक कयो, पोइ इन्वेस्ट कयो, छाकाणि जो तमामु घणो फ्रॉड थिए पियो इन लाइन ते बि। फ्लैट बुक कराए छॾियो, 4-5 साल पैसा ॾींदा विया, ख़बर पई त हीउ फ्लैट त एग्ज़िस्ट ई न पियो करे, इहो त हिननि जे नाले ते ई न आहे, इहो त लीज़ ज़मीन न आहे। उन खां पोइ हिकिड़ी टीं शइ जेका मुख़्तसरनि गुफ़्तगू कंदासीं, बनी बारा वठूं था पाण ऐं प्लाट वठूं था, उनखे जेको कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि, मुख़्तियारकार आहे, सिंध लैंड रेवेन्यू एक्ट जे तहत मुख़्तलिफ़ इदारा मौजूदु आहिनि, इनलैंड रेवेन्यू आहे, रजिस्ट्रार आहे, उन्हनि खां ज़रूरु चेक करायो त छा इहा एनक्रोचमेंट जी ज़मीन त न आहे, छा इहा भॾे जी ज़मीन त न आहे, छा इहा ज़मीन जेका आहे उहा कमर्शियल आहे बि या न आहे, जेकॾहिं कमर्शियल आहे बि त छा इन जी माप छा आहे, ऐं उन जी शेड्यूल ऑफ प्रॉपर्टी छा आहे, अॻियां पोयां उनजी जेका शेड्यूल ऑफ प्रॉपर्टी हूंदी आहे उहा छा आहे त जीअं तव्हां जेका इन्वेस्ट कयो, रुपयो बि इन्वेस्ट कयो त कम अज़ कम नंढड़ो ख़फ़ो जेकॾहिं इनिशियल स्टेज ते थी वेंदो त वॾे ख़फ़े खां अॻिते हली पाण बची पवंदासीं। इनहेरिटेंस प्रॉपर्टी जो बि तव्हां ॿुधायो, ऐं फोर्थ थी वञे थो त उहा डिस्ट्रीब्यूट थींदी औलाद में, औलाद में जेकॾहिं पुटु शामिलु आहे त पोइ धीअरूं पुटु ऐं वाइफ उहो अची थो वञे। जेकॾहिं पुटु न आहे त उन सूरत हाल में प्रॉपर्टी कीअं तक़सीम थींदी, पुटु न आहे ऐं प्लस में जेकॾहिं धीअरूं बि न आहिनि, औलाद आहे ई कोन, त पोइ छा थींदो। प्लस में हिकिड़ी ॿी शइ ऐड कंदुसि, इनहेरिटेंस तव्हां ॿुधायो त जंहिंमहिल मरे थो, फोर्थ थी वञे थो कोई बि माण्हू, उनजी जेका प्रॉपर्टी पोयां आहे बचे थी, पर पाण ॾिसंदा आहियूं त किथे किथे रिटायरमेंट जा पैसा ईंदा आहिनि। हाणे रिसेंटली हिकिड़ो केस आयो मूं वटि, SML असां अप्लाई कयो हो, उन में ड्यूरिंग सर्विस हू फोर्थ थी वियो, बाद में जेको कंपल्सरी रिटायरमेंट थी, गोल्डन हैंडशेक जेको ॾिनोसीं, हाणे जेसीं ताईं हमरा चेक आयो उहो हमरा फोर्थ थी वियो। हाणे अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं प्रॉपर्टी हुजे ऐं हुनखे औलाद बि न हुजे, ख़ासि करे पुट जो औलाद न हुजे, त पोइ उहा प्रॉपर्टी कीअं तक़सीम थींदी। त थोरो इनहेरिटेंस वारी प्रॉपर्टी ऐं हुनजे फोत थियण खां पोइ जेका प्रॉपर्टी अचे थी उन जो जेका विरासत जो तरीक़ेकार आहे उहो बि सम्झाए छॾियो। वॾी महिरबानी इरफान साहब। हिकिड़ो त इहो त प्रोलॉन्ग सब्जेक्ट आहे, ॿियो त इन पूरी सिचुएशन में मां नौजवाननि खे रिक्वेस्ट कंदुसि, या जेके बीइंग इस्लामिक स्कॉलर, बीइंग मुस्लिम्स, इट्स आवर ड्यूटी के असां पंहिंजे क़ुरान पाक खे सही तरीक़े सां पढ़ूं ऐं सम्झूं, छाकाणि जो उन क़ुरान पाक में इन जो पूरो फार्मूलो ॾिनल आहे त कीअं प्रॉपर्टी कंहिंखे मिलंदी, केरु विरासत। 1/8 प्रॉपर्टी जेका उहा वेंदी वाइफ खे, वरी उन खां पोइ उनजी सिबलिंग्स में वेंदी, जेके ॿाहिरि आहिनि उनजा, उनजो वालिद आहे, उनजी वालदा आहे, उन्हनि खे बि प्रॉपर्टी जेका उहा डिसबर्स थींदी। ऐं उन सां गॾोगॾु इहा प्रॉपर्टी मतिलबु पूरी उनजी विल छा आहे, 1/3 जेका उनजी विल एग्ज़ीक्यूट करे सघे थो, उनजी जेका वसियत आहे। थोरो विल खे माफ़ कजो, मां इंटरप्ट थो कयां तव्हांखे, विल बि क्लियर करणु तमामु घणी ज़रूरी आहे। असां वटि अक्सर जेके माण्हू ईंदा आहिनि त भई मूंखे वसियत करणी आहे त मां पंहिंजे पुट खे 1/3 थो ॾियां, 2/3 वट एवर कुझु बि उहा शइ ॾियां थो। हिकिड़ी शइ इहा क्लियर थियणु खपे त विल असां कंहिंजे लाइ करे सघूं था, हर माण्हू लाइ त विल नथी थी सघे न।
असांजे पुट जो धीअ जो औलाद जो त ऑलरेडी शेयर आहे असांजे वञण खां पोइ, त विल कहिड़नि माण्हुनि जे लाइ करे सघिजे थी, कहिड़ियुनि शर्तुनि ते करे सघिजे थी ऐं लीगली उनजी इम्पोर्टेंस केतिरी आहे? हा, विल तमामु घणी इम्पोर्टेंट आहे। तव्हां अॼु हुकूमतूं ॾिसो पिया जेका सिंध में हले पई, इहा एग्ज़ीक्यूट थी विल ते हुई, जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे 2007 पॉलिटिकल लीगल शयूं डिस्कस करणियूं आहिनि, विल जी त अहमियत तमामु घणी आहे। सो हिते बि ईअं ई आहे कि विल जेको आहे उहो वसियत करणु घुरिजे, ऐं वसियत मां त इहा जेको ॾिठो आहे कि अगरि तव्हां पंहिंजी नसलनि खे बचाइणु चाहियो था, इहा तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए मां हिकिड़ो फार्मूलो ॾियां पियो, त बजाए कि तव्हां इन इंतज़ार में रहो त जेके तव्हां वटि प्रॉपर्टी आहे ऐं उहा फोत थियण खां पोइ तव्हांजी मौत त हर बरहक आहे न, हर कंहिंखे अचिणो आहे, उन खां पोइ जे तव्हांजी जेका उहो पोयां विढ़नि, उन खां बहितर आहे त कंहिं सुठे वकील खे हायर करे ऐं हिकिड़ी विल ठहिराए ऐं उहा तव्हां महफ़ूज़ कयो, रजिस्टर्ड विल ठहिरायो, त जीअं सुभाणे तव्हांजी नस्ल जेके आहिनि उहे विढ़ण खां बचनि। ऐं उन विल जेका आहे उहा सॼी प्रॉपर्टी को माण्हू पंहिंजी कंहिंखे गिफ्ट नथो करे सघे हुन विल में, कि भई मां सॼी प्रॉपर्टी जेका उहा गिफ्ट करे छॾियां विल में, ईअं न आहे। उनजी 1/3 तव्हां गिफ्ट करे सघो था, बाक़ी तव्हां जेकॾहिं इजाज़त ॾियो त ब्रेक वठूं, आवाज़ पियो अचे पई सियाकुंडासीं, नंढड़ी साई वठूं था, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं विल समेत जेके ॿिया मामला आहिनि उनखे कंटिन्यू कंदासीं। स्टे विद अस। लीगल ओपिनियन में ॿीहर भलीकार असीं मुख़्तलिफ़ क़ानूननि ते ॻाल्हि ॿोल पिया कयूं। मोहम्मद नवाज़ डायरी साहब नौजवान क़ानूनदान आहिनि, उहे असांखे स्टूडियो में जॉइन कयो अथनि। नवाज़ साहब, ब्रेक खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल पे कई विल ऐं प्रॉपर्टी वारा ई मैटर हुया, पर हाणे जीअं तव्हां पाण ॿुधायो थी प्रोलॉन्ग सब्जेक्ट आहे, त इन ते हाणे चङो मोचारो टाइम खपे हिकु हिकु शइ सम्झाइण में। सो पाण हाणे जेका कचहरी थी पहिरें में उते उनखे उते छॾियूं था, पाण नेक्स्ट टॉपिक ते था अचूं रिलेटेड टू प्रॉपर्टी इलीगल डिस्पोज़ेशन, जंहिंखे पाण सवली ॿोली में कब्ज़ो चऊं। हाणे जेकॾहिं को माण्हू ग़ैर क़ानूनी तरीक़े सां प्रॉपर्टी मां बेदख़ल करणु चाहे, छा कजे? नंबर 2, जेकॾहिं को माण्हू ग़ैर क़ानूनी तरीक़े सां प्रॉपर्टी ते क़ाबिज़ थी वञे त छा कजे? बिस्मिल्लाह रहमान रहीम, वरी अगेन ब्रेक खां पोइ। इलीगल डिस्पोज़ेशन एक्ट जेको आहे न उहो कमाल जो क़ानून आहे, ऐं इलीगल डिस्पोज़ेशन एक्ट खे मां ईअं बि चवंदो आहियां त स्पीडी रिकवरी आहे, छाकाणि जो इलीगल डिस्पोज़ेशन एक्ट जे क़ानून में लिखियलु आहे त तव्हांखे विदिन 6 मंथ्स हिन मामले खे निबेरणो आहे। मतलब वो तारीख पे तारीख ना आहे ॾियणी, सभिनी कानूननि में लिखियलु आहे, फैमिली लॉ में बि लिखियलु आहे, कंज्यूमर इलीगल डिस्पोज़ेशन में मां ॾिठो आहे त प्रैक्टिकली थींदो बि आहे। हाणे इलीगल डिस्पोज़ेशन एक्ट में ईअं आहे त तव्हांजी कंहिं प्रॉपर्टी आहे, उन प्रॉपर्टी में को गैर कानूनी तौर ते अची क़ाबिज़ थिए थो, कब्ज़ो करे थो, ऐं टाइटल ऑफ प्रॉपर्टी तव्हांजे नाले ते आहे, तव्हां रहंदड़ आहियो, तव्हां ॿाहिरि वियो, पोयां अंदरि अची रही तालो टोड़े तालो ॾेई छॾियो आहे, मां रहां पियो, तव्हांखे विदिन फौरी तौर ते इन खे विदिन 1 मंथ जो टाइम पीरियड आहे, इन खां पहिरियों ई तव्हांखे उहो कंप्लेन करणी आहे पुलिस स्टेशन। अच्छा, ख़बर पवे कब्ज़े जी उन खां महीनो पियो पोइ या न ख़बर पवे कब्ज़े जी, कब्ज़ो थियो वेठो ई फर्ज़ करे था वठो दुबई में वेठो आहे, उनखे 3 महीननि खां पोइ ख़बर पए थो मुंहिंजो जेको फ्लैट आहे उन में को माण्हू घेड़ी ई रहे पियो थो, न त उहो 6 महीननि जी बि टाइम पीरियड आहे, त उन में जे विच में तव्हां करे सघो था। पर कानून में इहो चवंदा आहिनि न जेको जाॻंदड़ माण्हू आहे उनजो कानून मदद कंदो आहे। सो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां 2 सालनि खां पोइ ख़बर पए त पोइ या त तव्हां देयर इज़ सम फिशी सो उहो तव्हांखे उनखे रिपोर्ट करिणो आहे पुलिस स्टेशन में कि फलां माण्हू क़ाबिज़ आहे ऐं गैर कानूनी तौर ते असांजे घर में अची एंटर थियो आहे, लिहाज़ा असांखे हीउ घर ख़ाली कराए ॾिनो वञे। पुलिस खे इख्तियार आहे कोन त उहो फौरी तौर ते वञी करे सिविल मैटर्स में इंटरफेरेंस करे, हालांकि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस त सभु कुझु करे सघे थी, पर उहो कानून में इहो कोन्हे को। ऐं त पोइ छा थींदो, हू जेको आहे उहो दावा दाख़िल कंदो इलीगल डिस्पोज़ेशन एक्ट जे तहत कोर्ट में, ऐं इहो साबित कंदो त हीउ जेको प्लाट आहे उहो मूं वटि हुयो, हीअ जॻह मूं वटि हुई, पर हीउ फलाणो माण्हू अची क़ाबिज़ थियो आहे, ऐं कोर्ट जेका आहे उहो फौरी तौर ते हुकुम कंदी पुलिस खे कि इहो ख़ाली करायो, ऐं विदिन 6 मंथ्स जी प्रैक्टिस आहे, ऐं उनखे पोइ इलीगल डिस्पोज़ेशन एक्ट जे तहत सज़ा बि मिली सघे थी अगरि केरु कब्ज़ो करे थो ऐं तव्हां साबित करे वरितो त हिन कब्ज़ो कयो आहे, त इलीगल डिस्पोज़ेशन एक्ट जे तहत तव्हां उनखे सज़ा बि ॾियारे सघो था। पर करणो इहो आहे त क्रिमिनल लॉ ऐं सिविल लॉ खे
पैरेलल प्रैक्टिस करनी आहे। इन ते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सिंध हाई कोर्ट जूं लैंडमार्क जजमेंट्स आहिनि कि देयर इज़ नो एनी रेक्टिफिकेशन बिटवीन दी क्रिमिनल एंड सिविल लॉ। तो सिविल लॉ जी अलॻि प्रैक्टिसिस आहिनि इन मैटर ते, उहे बि करणियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेका हीअ इलीगल डिस्पोज़िशन ते बि करणी आहे। हाणे तव्हां चयो त जेको को माण्हू इलीगली घर ख़ाली नथो करे, हाँ ये जो तव्हां डिस्कस किया इहो आहे पाकिस्तान के अंदर, सिंध के अंदर सिंध प्रेमिसिस रेंटल एग्रीमेंट थींदी आहे, सिंध प्रेमिसिस एंड रेंटल लॉज आहिनि, ऑर्डिनेंस आहे जंहिंजे तहत ऑर्डिनेंस पोइ वरी एक्ट थियो, उन जे तहत जेका उहा मंथली रेंट कंट्रोल MRC जंहिंखे चवंदा आहियूं उहा दाख़िल थींदी आहे। अगरि जेकॾहिं तव्हां कंहिं टेनेंट खे, इन में वरी इन सब्जेक्ट में टेनेंट ऐं लैंडलॉर्ड जो मामिलो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हिकु लैंडलॉर्ड आहियो ऐं तव्हां घर ॾिनो आहे कंहिं किराएदार खे तव्हांखे 11 महीननि जी एग्रीमेंट करणी आहे उन सां, त बाबा ही इन टर्म्स एंड कंडीशंस जे तहत असां जेका आहे उहो तव्हां सां एग्रीमेंट कयूं था। एग्रीमेंट वंस यू इंटर्ड इन टू द एग्रीमेंट, त तव्हांखे उन एग्रीमेंट जे तहत हर शइ जो ख़्यालु रखिणो आहे। लैंडलॉर्ड हिकिड़ी सूरत में, ॿिनि सूरतुनि में तव्हांखे इन घर मां इजेक्ट करे सघे थो, कढी सघे थो। उहे ॿ कहिड़ियूं आहिनि, हिकिड़ो या त लैंडलॉर्ड खे ज़रूरत हुजे ज़ाती तौर ते, भाई पर्सनल नीड हुजेसि, त बाबा हीअ असांखे घर खपे छाकाणि जो मुंहिंजे पुट जी शादी आहे, मां हिते रहाईंदुसि, हुनखे मुंहिंजी शादी आहे मां हुनखे मां रहंदुसि, या इन क़िस्म जी का डायर कंसिक्वेंस। हा, हिकिड़ो इहो। ॿी इहा आहे त जेकॾहिं तव्हां हुन प्रॉपर्टी में एंटर थिया आहियो एज़ पर द कॉन्ट्रैक्ट, तव्हांखे रहणो हुयो इन में ऐं अंदरि वेही तव्हां कमर्शियल एक्टिविटीज़ कयूं या इलीगल एक्टिविटीज़ कयूं, या तव्हां हुन बिल्डिंग खे नुक़सानु पहुचायो, मतलब मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेठा तव्हां कोका हणो ऐं बिल्डिंग जो हशर ख़राबु करे छॾियो आहे, उनजे स्ट्रक्चर खे डैमेज कयो आहे, त उन ॿी सूरत में बि उहो तव्हांखे बेदख़ल करण जो इख्तियार आहे। सॉरी, टी कहिड़ी आहे? डिफॉल्ट। जेकॾहिं तव्हां किरायो नथा ॾियो, किरायो नथा ॾियो। हाणे इहे टे शयूं आहिनि, जेकॾहिं तव्हां किरायो बि ॾियो था ऐं तव्हां डिफॉल्टर बि न आहियो ऐं तव्हां हिकिड़ा सीनियर सिटीज़न, रेस्पेक्टेबल सिटीज़न आहियो, तंहिंजे बावजूदि चयो थो निकिरी वञो, त पोइ तव्हांखे वरी उहा रेंट कंट्रोलर वेठल आहिनि, ज़िलाई सतह ते, तहलकनि सतह ते जजिस आहिनि। फाइनली लैंडलॉर्ड खे कोर्ट में वञणो पवंदो फॉर इविक्शन। हा, फॉर इविक्शन जेका उहो वेंदो ऐं उन में जेका बाक़ी जेकॾहिं हू कंहिं क़िस्म जी बदमाशी टाइप करे थो, जेको पाणी बंदि करे छॾींदा आहिनि, बिजली कटे छॾींदा आहिनि, इहो कॾहिं नथो करे सघे, हिकिड़ो क्रिमिनल ऑफेंस आहे, जंहिंजी वरी FIR रजिस्टर्ड थींदी अलॻि। यस, ऐं इहो त हिकिड़ो थी लैंडलॉर्ड जो पहलू। पर टेनेंट आहे, टेनेंट जेका उहो वंस इंटर्ड इन एग्रीमेंट ऐं उहो चवे थो त न हाणे हीअ ग़लति तरीक़े सां असांखे कढे पियो, त पोइ वरी हू कोर्ट में वेंदो ऐं कोर्ट खे इहो बावर कराईंदो त मां इनोसेंट आहियां, हीअ ज़बरदस्ती कढे पियो, त पोइ वरी उहा फौरी तौर ते 2-3 मेन ग़लतियूं आहिनि जेको टेनेंट करे थो। टेनेंट छा कंदो आहे, जो पैसा ॾिनई हुनखे किरायो, बाबा हीअ वठि, उन जी का रिसीविंग कोन वरितई, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जेको किराएदार आहे उहो पैसा ॾींदो बि आहे त कैश ॾींदो आहे, ऑनलाइन न ॾींदो आहे, बैंक ट्रांज़ेक्शन ऑनलाइन न कंदो आहे। टी शइ इहा आहे त जेकॾहिं हू तव्हां खां पैसा नथो वठे लैंडलॉर्ड, चयो निकिरी वञो घर मां ऐं गैर कानूनी तौर ते तव्हांखे कढे, त पोइ तव्हांखे फौरी तौर ते कोर्ट में रुजू करे कोर्ट में पैसा जमा कराइणा आहिनि, MRC। जॾहिं तव्हां MRC में मंथली रेंट कंट्रोल में वञी कोर्ट में जमा कराईंदा, त पोइ 3 साल भी जेका वो केस हले थो। अच्छा, हाणे जेका पर्सनल नीड वारी तव्हां ॻाल्हि कई, इहो पहलू करणु क्लियर करण भी तमामु घणो ज़रूरी आहे। अक्सर हाणे फ़र्ज़ु करे था वठूं मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, सी मोहम्मद नवाज़ डायरी साहब टेनेंट आहे मुंहिंजो, मां कोर्ट में एविक्शन जो केस फाइल करे छॾियो सेक्शन 15 में, ऐं मां चवंदो बाबा मूंखे पर्सनल नीड आहे ऐं पाण अची रहंदुसि हिन ते, सफिशेंट आहे मुंहिंजी स्टेटमेंट, कोर्ट खे उहा तस्लीम करणी पवंदी, मां प्रॉपर्टी जो ओनर आहियां, मोहम्मद नवाज़ डायरी खे कढी छॾियो, बाबा हाणे तव्हां हलो पर्सनल हिनखे खपे थी जाइ, पाण रहंदो। हाणे उहा जाइ वरी मूं कंहिं 3 माण्हू खे ॾेई छॾी, कोर्ट खे चयमि त मूंखे ज़ाती खपे, पर्सनल नीड ॾेई मूं 3 माण्हू खे छॾी। हाणे मोहम्मद नवाज़ डायरी जा राइट्स कहिड़ा आहिनि हिन मामले में? जी, राइट ऑफ ईज़मेंट्स जेका आहे उहो तमामु वॾो कानून आहे, तव्हां बहितर कानून असांखां वधीक बहितर ॼाणो था कानून खे। उनजे तहत वरी उहो रेंट कंट्रोलर सां राब्तो कंदो ऐं उनखे इहो इन्फॉर्म कंदो एज़ पर लॉ की हीअ जेका उहो पर्सनल नीड त हुई कान, हिनखे त मूंखे कढणो हो, वरी ॿिए किराएदार खे रखियो अथसि, अगर उनजी टेनेंसी एग्रीमेंट उनके मिली थी वञे तो उहा लगाए ऐं ॿियूं शयूं लगाए त यकीनन वरी ऑर्डर थी सघे, ऑर्डर थी वेंदो, कोर्ट उहा जाइ खाली कराए साॻे टेनेंट खे ॾींदी ऐं इन में लैंडलॉर्ड खे सज़ा बि ईंदी, बिल्कुलु अची सघे, माना जेको जंहिं मिस एप्रोप्रिएशन जेका मतिलबु जंहिं तरीक़े सां असांजो कानून ठहियल आहे त किराएदार बि ज़रे घटि मुनो मालिक आहे उन जाइ जो,
एतिरा राइट्स तॾहिं त इरफान महबूब जहिड़नि माण्हुनि खे किराए ते जॻह न ॾींदा न असांजो ॾोह इहो आहे त असांखे ख़बर आहे हर शइ जी ख़बर आहे त हिते वरी उबतो कमु थींदो आहे त लैंडलॉर्ड तंग कंदा आहिनि ओनर बिजली कटे छॾींदा आहिनि माण्हुनि जी तव्हां असां वटि माण्हू अचनि था न तव्हां असां वटि माण्हू अचनि था तंग करण जा इहे हरबा हलाइनि था अच्छा हाणे वरी पाण थोरो ॿिए इशू ते वञूं रेंट प्रॉपर्टी इहे काफ़ी हद ताईं क्लियर थी वियूं आहिनि क्रिमिनल साइड जेकॾहिं पाण अचूं त हूअं त ओवरऑल सॼे पाकिस्तान में पर सिंध में बि पाण ॾिसूं था FIR कटराइण माना ॾूंगर ॾारण बराबरि आहे एॾो वॾो मसइलो आहे हाणे रिसेंटली 22 AP में एप्लीकेशन अलो थी आहे ऐं उन में बि हाणे कंटेम्प्ट लॻाइणी थी पवे पुलिस FIR दाख़िल करण जे लाइ तयारु न आहे त हाणे जेकॾहिं फ़र्ज़ु करे था वठूं हूअं त FIR थी थियूं वञनि जन ते थियणियूं आहिनि रियासत चाहे FIR कराए थी छॾे हिकिड़े इंसिडेंट ते 15 थी थियूं वञनि पर जेकॾहिं हिकिड़ो क्रिमिनल अफेंस मेड आउट थिए थो ऐं जाइज़ आहे उन जी FIR थियणु खपे पुलिस FIR नथी करे व्हाट विल बी द रेमेडी ॾिसो कानून जे अंदरि CRPC में सेक्शन 154 155 कॉग्निजेबल अफेंस ऐं नॉन कॉग्निजेबल अफेंस ते ई मबनी आहे ऐं उन में इहो लिखियलु आहे वाज़े तौर ते त पुलिस कहिड़नि मामलनि में FIR कटे सघे थी ऐं कहिड़नि में कोर्ट खां गाइडलाइन वठी पोइ कटे थी उन सां गॾोगॾु कंपाउंडेबल ऐं नॉन कंपाउंडेबल क्वेश्चन्स जेके आहिनि उहो कानून उन ते बि अचे थो हाणे तव्हां पुलिस स्टेशन में वियो ऐं हीनियस क्राइम थी वियो तव्हां सां रोबरी थी वई तव्हांजी गाॾी चोरी थी वई तव्हांखे कंहिं डायर कॉन्सिक्वेंसिस लाइ थ्रेट्स ॾिना या तव्हां जेके व्हाट्स एवर मर्डर थिए थो ॿियूं शयूं थियनि थियूं पर FIR नथी कटे पुलिस हाणे तव्हां यू हैव 2 रेमेडीज़ हिकिड़ी त जस्टिस ऑफ पीस जा पावर्स आहिनि एडिशनल सेशन जजिस के आहिनि जेके ट्रांसफर थियल आहिनि वॾनि शहरनि में ADJ वटि उते तव्हां वञी करे जेका उहो तव्हां पंहिंजी हिकिड़ी पिटीशन दाख़िल कंदा आहियो ऐं उन में जस्टिस ऑफ पीस जे ज़रिए इहो ग्रैब कंदा आहियो त मूंखे प्रोटेक्शन बि ॾियो ऐं FIR बि कटियो हिकिड़ो त इहो पहलू आहे सही हाणे इहो जेको इरफान इहो पहलू जेको आहे न इहो आम प्रैक्टिस आहे जेका कॉमन प्रैक्टिस हले पई असांजे पूरे पाकिस्तान में सिंध में त उहो एप्लीकेशन दाख़िल थियनि थियूं वरी उहे डिसमिस थियनि थियूं या गाइडलाइन अचे थी या डायरेक्शन्स अचनि ॿियो पहलू बि आहे जेको तमामु घटि प्रैक्टिस में अचे थो उहो आहे डायरेक्ट कंप्लेन तव्हां जेकॾहिं तव्हांजी FIR नथी कटिजे ऐं कॉग्निजेबल अफेंस मेड आउट बि थियो आहे अगरि फ़र्ज़ु कयो नॉन कॉग्निजेबल अफेंस आहे उहो मेड आउट थियो आहे तव्हांजी 155 बि नथी थिए जंहिंखे असां सिंपल NOC चऊं या जेको बि हाणे तव्हां उनखे छा कंदा डायरेक्ट कंप्लेन में खणी वञो मैजिस्ट्रेट या जेको कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे पावर्स आहिनि त तव्हांखे ॿुधंदो अॻे पार्टी खे नोटिस कंदो उन जूं ॻाल्हियूं बि ॿुधंदो ऐं अगरि सम्झंदो त केस हलणु घुरिजे त एविडेंस जे स्टेज ते हली वेंदो केस अगरि सम्झंदो न FIR थियणु घुरिजे त साम्हूं उन ड्यूटी ऑफिसर खे घुराए FIR करे सघे थो कोर्ट में इट इज़ द पावर ऑफ द कंसर्न jurisdiction and concern magistrate and including the session judge त उहो डायरेक्ट कंप्लेन ते करे सघे थो पर इन पासे तमामु घटि माण्हू ईंदा आहिनि माण्हुनि खे एॾे बि वञणु घुरिजे क्रिमिनल सही अच्छा हाणे हिकिड़ी शइ जेका तमामु घणी डिस्कस थींदी आहे तव्हां ॿुधायो त 22 AB इहे सॼियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधाए वियो हाणे फ़र्ज़ु करे था वठूं 22 AB हूअं त तव्हां रेमेडी ॿुधाई त कोर्ट घुराए बि अची थो सघे पर जस्टिस ऑफ पीस जी कैपेसिटी में जेको ADG सेशन जज ऑर्डर कंदो आहे इहो एग्ज़ीक्यूटिव आहे या जुडिशल ऑर्डर आहे छो जो इन ते मुख़्तलिफ़ राया मिलंदा आहिनि असांजी लीगल फर्टेनिटी में हिकिड़ो त भई कंटेम्प्ट फाइल कयो जीअं तव्हां चयो ॿियो आहे त कंप्लाइंस फाइल कयो हाणे ही उन्हनि जे लाइ आहे जेके लॉ जा स्टूडेंट असांखे ॾिसनि था मुंहिंजे ख़्याल में असांखे लॉ जे स्टूडेंट्स ते इन करे बि न ॻाल्हाइणु घुरिजे छाकाणि जो कम्युनिकेशन गैप अची वेंदो असांजे व्यूअर्स हुन में पर मुख़्तसरनि मां हिनखे ज़रूरु चवंदुसि त जॾहिं वंस ऑनरेबल कोर्ट ऑर्डर ॾिनो ऐं जॾहिं एग्ज़ीक्यूटिव्स जा पावर्स उहे पंहिंजे एक्सरसाइज़ न कनि आर दे फेल टू एक्सरसाइज़ for the interest of people then there is the judicial powers okay and executive powers chain SSP जो पावर है ना पूछे तो भाई FIR छो न थिया SHO जो पावर है ना पूछे तो भाई FIR छो न थिया सही DSP जो पावर है ना उन्हें ऑपरेशंस ऐं जुडिशियल सिस्टम के ॾिसे वो न कंदा अगर नथा कनि त जॾहिं ऑर्डर वंस फ्रॉम दी ऑनरेबल कोर्ट इट वुड बी द जुडिशियल ऑर्डर अच्छा हाणे MLO जो ज़िक्र थींदो आहे जेके बि जहिड़ा बेड़ा थींदा आहिनि त सभ खां पहिरियां पुलिस छा कंदी आहे त हिकिड़ो लेटर ठाहे ॾेई छॾींदी आहे अस्पताल वञ ठाहे ॾींदी आहे हिकिड़ो लिखंदी आहे रेफर कंदी आहे मोकिलींदी आहे ॾींदी आहे इहो बि वरी हिकिड़ो वॾो मामिलो आहे न ॾींदी आहे पर रिक्वायरमेंट इहा ई आहे न रिक्वायरमेंट इहा ई आहे त ही MLO रिपोर्ट आहे छा ऐं MLO जो छा रोल आहे इन
सॼी सिनेरियो में? मां चवां जेकॾहिं क्रिमिनल केस डिपेंड ई MLO ते कंदो आहे त ग़लति न हूंदो। जेके इन क़िस्म जा ऑफेंस जंहिंमें मार धाड़ ऐं जहिड़ा थियनि था ऐं जेके शयूं थियनि थियूं, पहिरीं ॻाल्हि त जॾहिं वंस तव्हां इंजर्ड हुन पुलिस स्टेशन पहुचो था ऐं उनखे चओ था त भई असांखे MLO जेका उहो जारी कयो वञे, त जीअं असां वञी मेडिकल लीगल ऑफिसर खां ओपिनियन वठूं त भई थियो छा आहे, त उन MLO रिपोर्ट लाइ पुलिस कोई 50 चकर लॻाईंदी आहे त भई तव्हां लेटर जारी करण में। हलो MLO देखो ॾिसो, जेकॾहिं अॼु धकु लॻो आहे तव्हांखे, फर्ज़ कयो तव्हांजे हथ ते धकु लॻो, कट लॻो, अॼु जो जेको कटे जी सूरत हाल हूंदी न हाणे हिन वक़्तु, इन ऐं सुभाणे जे धक जी सूरत हाल में ॾींहं राति जो फ़र्क़ु हूंदो। सही, छाकाणि जो सुबुह जो उहे टिश्यूज़ अपडेट थी वेंदा आहिनि, रिकवर थी सघनि था, ॿी हाल में वञी सघनि था, पर जेको ताज़ो धकु हिन वक़्तु लॻो आहे उनजी जे पोज़ीशन ॿी हूंदी। त MLO तव्हांखे ऑन स्पॉट कराइणो हूंदो आहे त भई हाणे जेको धकु लॻो आहे उहो उनजी नोयत छा आहे, उनजी केतिरी ग्रेविटी आहे, उन केतिरो परे खां लॻो आहे या कीअं लॻो आहे, उन मेडिको लीगल ऑफिसर जेको आहे उहो कंदो आहे। पर असांजी बदकिस्मती आहे सिंध जे अंदरि के मेडिको लीगल ऑफिसर्स जी पोज़ीशन्स हिन वक़्तु ताईं वेकेंट आहिनि। मां हिकु दफ़ो इन्वेस्टिगेटिव स्टोरी कई MLOs ते, त MLOs में मूं इहे फाइंडिंग्स कढियूं लीगल, त पाकिस्तान छा कराची जी तारीख़ में जेके औरतुनि जे जेके मर्डर थिया आहिनि ऐं उन्हनि जो जेको पोस्टमार्टम थियो आहे उन्हनि खे हैंडल मर्दनि कयो आहे। मतिलबु हिन वक़्तु ताईं असांखे लेडी उहा जेका असिस्टेंट आहे उहा मौजूदु न आहे जेका हैंडल करे औरतुनि जे जस्ते ख़ाकी खे उनजे मैयत खे त जीअं MLO थी सघे। हिकिड़ो पेचीदा कमु आहे। उन हाणे वञी असां वटि फॉरेंसिक जे लाइ लैब ठही आहे जेका कराची यूनिवर्सिटी में, अदरवाइज़ तव्हांखे लाहौर मोकिलणा पवंदा सैंपल, ऐं सैंपल मोकिलण जो तरीक़ेकार बि जेको वाज़े आहे MLO वटि, उन ते खोड़ सवाल आहिनि। बहरहाल पाण उहो हिकु अलॻि शइ आहे, करे उन MLO ते बि ॻाल्हाईंदासीं, पर MLO रिपोर्ट जी तमामु घणी अहमियत आहे। मेडिको लीगल ऑफिसर ॾे जेको लेटर वेंदो आहे पुलिस जे तरफ़ां, उन जे तहत फौरी तौर ते MLO चेक कयो वेंदो आहे ऐं उनखां पोइ प्रोविंशियल टेम्पररी जेको स्टेज ते MLO हूंदो आहे उहो जारी कयो वेंदो आहे त भई हीअ धक आहिनि। बाक़ी फाइनल जेका MLO रिपोर्ट पाण कोर्ट में सबमिट थींदी आहे, उनखां पोइ फर्दर जेका उन ते इन्वेस्टिगेशन थींदी। ठीकु आहे, मोहम्मद नवाज़ ॾाढी साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो ऐं सवाल खोड़ आहिनि, पर असांजो जेको प्रोग्राम जो टाइम आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते वियो पियो अचे। बार बार MCR मां बाक़िर मूंखे चए थो, PCR मां सॉरी बाक़िर चए थो त एंडिंग वारे पासे वञिणो आहे। सो इनशाला जेके रहियल सवाल आहिनि या जेके रहियल मामला आहिनि उन्हनि खे पाण अॻिए प्रोग्राम में डिस्कस कंदासीं ऐं मोकिलाईंदासीं तव्हां खां, इन उमेद सां त असांजो अॼोको प्रोग्राम अव्हां लाइ ज़रूरु लाभाइतो साबित थियो हूंदो। इनशाला अॻे हफ़्ते वरी का नई टॉपिक ऐं नए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह ने के।